ख़बर शामिल कंदा हलूं त सिंध दोस्त अॻवान सिंधियुनि जे हेठिएं तबिके हारियुनि जे हॾ ॾोखी ऐं सिंध जे अवामी सियासत जे चमकंदड़ सितारे शहीद फाज़िल राहू जी 35वीं वरसीअ जे सिंध अबाणे ॻोठ राहुकी में मल्हाई पई वञे। शहीद फाज़िल राहू जी 35वीं वरसीअ जे मौक़े ते राहुकी में हिकु शानदार जलसो रिथियो वियो आहे, जंहिं जूं तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। जलसे खे शहीद फाज़िल राहू जो पुटु सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं ॿिया ख़िताब कंदा फाज़िल राहू 1934 ईस्वी में गोलारची तालुके जे नंढे ॻोठ राहुकी में पैदा थियो हो। हुन पंहिंजी सियासी जिदोजहद दौरान 1970 ईस्वी में रसूल बख्श पलीजे सां गॾिजी अवामी तहरीक जो बुनियाद विधो ऐं 1982 में पहिरियों भेरो बदिन में सिंधियाणी तहरीक जो बुनियाद विधो। शहीद फाज़िल राहू अयूब खान जी आमरियत ऐं ज़िया जहिड़े ज़ालिम जे मार्शल लॉ में बि नीलाम बंदि करायो। तहरीक हुजे सिंध में ऐं वोटर लिस्टुनि में सहाफ़ियुनि जी जिदोजहद हुजे या हारियुनि जे हक़नि जी जिदोजहद, उन्हनि तहरीकनि में ज़ालिमनि आॾो उथी खड़ो थियो ऐं जेल कड़नि जेलनि जे घोर खोलियाई। लाइसेंस वारनि हथियारनि में सज़ाऊं मिलण बाद बि इनक़लाबी जिदोजहद तां हिकु इंच बि पोइते न हटियो। शहीद फाज़िल राहू खे वक़्त जे हाकिमनि पंहिंजे इरादनि तां हटाइण लाइ वॾियूं कोशिशूं कयूं, पर हू न विकामियो न ई वरी हटियो। संदसि वधंदड़ जिदोजहद, मक़बूलियत ऐं कामयाबीअ खे ॾिसी खेसि अॼोके ॾींहुं यानी 17 जनवरी 1987 ते गोलारची शहर में कुल्हाड़ियुनि जा वार कराए क़त्ल कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद फाज़िल राहू के संदसि 35वीं वरसी ते शानदार लफ़्ज़नि में ख़राज अक़ीदत पेश कयो। जारी कयल बयान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद मोहम्मद फाज़िल राहू असांजी तारीख़ जो हिकु बहादुर, रवादार ऐं जमहूरियत पसंद अॻवान हुयो। हुन चयो त मुल्क में जमहूरियत ऐं सिंध जे हारियुनि जे हक़नि लाइ शहीद फाज़िल राहू जी जिदोजहद ऐं कुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद फाज़िल राहू जी तरक़ी पसंद सोच, जमहूरियत ऐं गरीब हारियुनि जे हक़नि लाइ जिदोजहद सभिनी लाइ मशले राह आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु उन अज़्म जो ॾींहुं आहे मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत आइन ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं बराबरी लाइ जिदोजहद जारी रखंदा।